to Sindhi cooking channel. अॼु सुठायूं पिया हो जमालो मशी में पुलाव। तव्हां नालो कॾहिं ॿुधो आहे? न ॿुधो आहे न, फस्ट टाइम ॿुधो आहे। ऐं फस्ट टाइम तव्हां ॾिसो मुंहिंजे चैनल ते हो जमालो मशी में पुलाव। पलो अगरि मूंखे मिली वियो त मां तव्हांखे पलो बि ठाहिणु सेखारींदमि। ऐं मां बसरनि खे फ्राई करे मुंहिंजो दाग ठाहियो। हाणे टमाटा हाणे विझंदा बाक़ी मसाला। असां हिन में जेके मसाला विझंदासीं हिन में आहे जीरो, दालचीनी ऐं कमाल जो पुट न कमाल जो फट, सो बे लीव्स जेके चवंदा आहिनि, हे नमक, लाल मिर्च, हल्दी, इहे सभु इनके थोड़ो मिक्स कंदासीं। मिक्स करे पोइ असां इनखे हल्की बाहि ते रखंदासीं। टमाटा ऐं असांजा बसर ॻरी वञनि। तेसिताईं मां हे चांवर पुसाए छॾिया आहिनि, जेके तक़रीबन अधु किलो या उन खां घटि थी न। हे फिश जा जेके पीस अवेलेबल हुया मां कढिया आहिनि फ्रिज मां, उनखे वॉश कंदासीं। हेॾे मां आलू ऐं पीस जेके चवंदा आहिनि मटर, उहे छिले वरिता आहिनि, कटे छॾिया आहिनि। ऐं सावा मिर्च धोई रखिया आहिनि। ऐं हे मां कटी आहे बंद गोभी। हाणे असां ठाहींदासीं फिश जो मसालो। त हे आहे नमक, लाल मिर्च, हल्दी ऐं चाट मसालो, धाणा पिठल, गरम मसालो ऐं लहसुन अदरक जो पेस्ट। हाणे असां हिनखे मिक्स कंदासीं। ते असांजो तयारु थी वेंदो तमामु ज़बरदस्त मशी जो मसालो। चङी तरह सां मिक्स करे ऐं रखंदासीं। थोरो अदरक मां रखियो हुयो पेस्ट ठाहे फ्रिज में, हिनजे करे थोरो गीलो गीलो आहे। सही आहे। हाणे मां ऑइल खे गरम कयो आहे। हाणे मच्छी खे हिन में जस्ट थोरो हल्को फ्राई कंदासीं। त हे मच्छी खे फ्राई करण लाइ हिन में रखूं था त जीअं हुनजी स्मेल वग़ैरह आहे उहा ख़तमु थी वञे। हीअ असां जेके बसर, टमाटा ऐं मसालो रखियो हुयोसीं, इनखे असां थोरो समेटे वठंदासीं जीअं बिल्कुलु माना सॉफ्ट थी वई ऐं मिक्स थी वञे। हीअ मसालो असांजो पोइ थी वियो आहे। हाणे हिन में विझंदासीं पाणी, तक़रीबन कप। हाणे असां हिन में एड कंदासीं हे पंहिंजो आलू, मटर, हरी मिर्च ऐं कटियल बंद गोभी, सावा धाणा कटियल, चङी तरह से धोई साफ़ करे मिक्स करे हाणे हिन में कंदासीं कुटियल गरम मसालो। पोइ हिनखे असां कवर करे रखंदासीं जेसिताईं असांजा आलू सॉफ्ट थी वञनि। मीडियम पाए हाणे ॾिसूं था त असांजी फिश किथे पहुती। वॾा वॾा पीस आहिनि, हैंडल कोन पिया थियनि, मुंडी आहे मुंडी। थोरा फ्राई के फिश असांजी तक़रीबन फ्राई थी वई आहे। हाणे फ्लेम खे कंदासीं ऑफ। फिश खे कंदासीं डिश ऑफ। हाणे फिश जे मथां असां विझंदासीं मसालो जेको असां तयारु कयो हुयोसीं घर जी शयुनि मां, घर जे मसालनि मां। मुंडे खे न चङी तरह साफ़ कंदा कयो। हुनजी जेके अखियूं या हिनजे जेके
अधु किलो हुया हिन लाइ 3 कप पाणी सिर्फ़ु ऐड कयो छो त तक़रीबन अधु कलाक खां चांवर पुसाए छॾिया हुया। हाणे असां पचाईंदासीं। चांवर असांजा पची विया आहिनि। असां हाणे रखंदासीं 15 मिंटनि जे लाइ दम ते। कीअं लॻो तव्हांखे असांजो अॼु जो हो जमालो?